साईं के अलावा मौजूदा नाम दे मौजूदो बढ़ायो भी बस एक को मौजूदो डाल मुझे बयान खत्म पढ़ो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं के मुझी अर्ज कयो अल्लाह तमा सादे नबी के मौजूदो बनायो भी मुस्तफा के बेशुमार अल्लाह मौजूदात नामी पर उन मौजूदन में वडे में वडो जो हुजूर जो मौजूदो अल्लाह जो कुरान सुभान अल्लाह बड़े आवाज से सुभान अल्लाह वो सा केतरो पढ़ंदा आयो सबके के पहली खबर आ असी कुरान केतरो पढ़ूं था कुरान के केतरो समझूं था कुरान के केतरो पढ़ूं था कुरान करीम के असा केतरे कदर जी तिलावत कयूं था कुरान करीम जी तालीम असा में केतरिया रोजानो पढ़णो केतरो आ समझण के केतरो आ वो सबको पंहिंजे दिल जे काज़ी का पुछे पर मां अर्ज़ यो तो कया ए ओ जिंदा जावेद रसूलुल्लाह जो मौजूदो आ जिया हुजूर ते नाज़िल थियो हो अज असा वट कोई मौजूद न बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा दोनों सब सुभान अल्लाह असा वटा तो कुरान मुकम्मल लहू लहाफिज़ून इनके नाज़िल में मां कयो रब फरमाए जो मुहाफिज़ मां रब बाण ला यातिहिल बातिल मिन बैन यदैहि वला मिन खल्फिही कुरान फरमाए अल्लाह फरमाए ओ किताब कुरान बातिल इनके अग्या में नथो अची सके बातिल इनके पुठा में नथो अची सके केरो हिको भेरो था करोड़े भेरा के कोशिश करे त कुरान के का तरमीम कया कुरान में का तब्दीली कया कुरान जी का आयत घटाया ओ बाण तबाह बर्बाद थी विदो कुरान के घट करण वारो न जाओ जब तो कुरान क़यामत आई का बड़े आवाज से सुभान अल्लाह चाहो बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा कुरान के पढ़ो रोजानो जी तिलावत कयो उन जो तर्जुमो तफसीर अहले सुन्नत वाला जा पढ़ो तवा के फैज़ बरकत ही बरकत मिलंदी दोस्तों अजीजो मुसलमान भाइयों मौजूदात मुस्तफा के ना बेशुमार ना बस तकड़े में हिकु बबुतो मिशकात शरीफ में हदीस मौजूदा हज़रत अबू हुरैरा की रिवायत है सुभान अल्लाह फरमाया तो मदीने शरीफ में जबलन में मदीने जे सहरा में एकड़ो बकरार बैठो हो बकरियों बेचारे शींह आयो जबल यो बगड़ आयो बगड़ जब जबल हिन जे बकरिया के खयो चटवाणी वठी भगो जंगल जबल दे दलार होशारो पुछा वठी लगुस पंहिंजी बकरी छडाए बकरी जी उन का छडाए त यो बगड़ परे वञी वेही न वठे मथे वेही करे न ॻाल्हाए तो थनार सां बकरार सां चवे तो मुझो रिज़्क़ हो अल्लाह मुखे ॾिनो तूं वरी मूंखां छिके खसे अजीब ॻाल्हि बकरी हुनजी बकरार जी खई बगड़ हाणे बगड़ ॾियो मुझो रिज़्क़ अल्लाह मुखे ॾिनो तूं वरी मूंखां खसे जी अजीब ॻाल्हि आहे से दुनिया तकल्लम बगड़ पियो जो ॻाल्हाए जग जो जानवर बगड़ ॻाल्हाईंदा न आहिनि शींहं कोन ॻाल्हाईंदा पर हे बगड़ ॻाल्हाए रहियो आहे
बगैर तो चवे समूचे गालाया दे तो के ताजुब दो दे जो किए न थीनो जानवर गालाइंदा कोना जुबान आए पर गालाने जी ताकत काने का अज तू गालाई तो किए न मा ताजुब गया जे मुझे गालाया था बदी का ताजुब वाली गाल या थई मदीने दे इशारों करे चवे तो बैनन नखलात रजुल युखबिरुकुम बिमा बदा व बिमा हुवा काइनुन बदकुम जे मुझे गालाना ते तो मुताज्जिब नथी मुझे गालाना का वधीक ताज्जुब वारी गाली आए ते खजन जे विच में मदीने दे इशारों करे तो चवे मदीने दे इर्द गिर्द खजो होयो जे खजन जे विच में अड़ो जवान आयो बदा गुजरो जमाने जो तमा के खबरों दे दो वायो युखबिरुकुम बिमा बदा गुजरो जमाने जो खबरों दे दो पर व बिमा हुवा काइनुन बदकुम तमा का बाद में जेके खबरों थी जो तमा का बाद में जेके वाक़यात थीना गुजरल जमाने जा त बुधाए थो पर ईंदड़ जमाने जो भी खबरों बुधाए थो जवान आयो तई खजर जे विच में हजरत अबू हुरैरा फरमायो त धना रखे बकरा रखे इरादो थो तो वन्या चो सुभान अल्लाह इने न्यायो बाबा चो सुभान अल्लाह एतरी रिवायत मिशकात में आ अग्यो ऐसो मां बुधाया तो पर विच में बिन किताब जी गाल कया दो कन किताब में ई भी दुआ बगड़ो न के चयो घबराइन वन्यो मदीन खज जे विच में उन जवान जो दीदार करे आ मां जी तुखे बुधायो आ पान वनी पंहिंजे अखियुनि सां ॾिसी अच मता समझी त तूं जे वञण खां पोइ बकरियूं तुंहिंजो हिते वेठो जो मां शिकार कंदुसि न मां वेठो आहियां बकरियूं तुंहिंजो चरंदियूं रहनि तुंहिंजे बकरियुनि जो मुहाफ़िज़ आहियां मां हिफ़ाज़त जे लाइ थो वियां वञ तूं वञ उन जवान जो दीदार करे आ एतरी गाल बिन किताब जी हाने कोई गाल दे जो जेका मिशकात में हदीस मौजूद आ हजरत अबू हुरैरा फरमाए तो ओ बकरार थकार यहूदी गाल यहूदी हो मदीने शरीफ में आयो हुजूर जो चे दीदार कई नबी करीम अलैहि सलाम के सजो पूरो वाक्यो करे बुधाई सही बकरी बगड़ कई छिके उन खां खसे वरतम मूसा हुन हीअ गाल कई आ हुजूर अलैहि सलातु व सलाम उन जे गाल जो इनकार कोन कयो त बगड़ हुयो जानवर उन गाल करे छड़ी मता इन गाल दे मथा भरोसो कयो थई हुजूर इए कोन फरमायो हदीस जा लफ्ज़ मिशकात में हदीस मौजूद आ फसद्दक़हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर उन जे गाल के कूड़ो कोन कयो मदीने वारे उन जे गाल जी तस्दीक फरमाई त तू भी सचवा बगैर जेका गाल कई उहा भी गाल सही आ यो बि रसूलुल्लाह जो मौजूदो थव खुद इल्म गैब रसूलुल्लाह जो मौजूदो आ अजीब गाला जो बगैर न को मदरसे में वयो न 8 साल पढ़ियो न उस्तादन वट वयो न मुझे टिकी का डिग्री भी मुजादा वठी आयो ते बुलंदे मदरसे में छोरा वनी पया 8 साल पढ़ी बाहर निकली आया तो नबी के गैब जी खबर काने रसूलुल्लाह के बिंद जे पुछाड़ी खबर कान पवदिया 8 साल काके गुजारी मिशकात में कान पढ़ी जा बुखारी में कान ॾिठई जा सही मुस्लिम जो हदीसूं कोन पढ़ी जा किथे तो 8 साल पैदा विञाया जो बाहर निकरी आए माण्हू खुलो कमरो मौलवी थी करे चवे तो नबी के गैब जी खबर काने अड़े झंग जो जानवर बगड़ के को इंसान नाए पढ़ियो नाए किताब ॾिठो नाए वो भी समझे पियो त मदीने वारो गैब जो इल्म जानदो आ गुज़िरियल ज़माने जो भी मुस्तफ़ा ख़बरूं ॿुधाए थो त ईंदड़ ज़माने जो भी ख़बरूं ॿुधाए थो हाणे फ़ैसिलो तुंहिंजे मथां त
तो इन्हनि खे सही सम्झे कि हेॾा सारा तोखे ॾेखारनि माण्हुनि जे ईमान जा फोर उधारेल या वरी बघड़ खे ॾिस त हिननि खां त बघड़ी चङो चइबो न भाउ जेको बघड़ बि सम्झे पियो त साईं खे ख़बर आहे ऐं हिननि हमराहनि जो त हाल अॻे ई छठो आहे मुंहिंजा साईं उहो कलमो भरे मुस्लमान थी वियो छा ते ओ हुन ख़बर जेका बघड़ ॿुधाई हुज़ूर जे इल्म जी त जेको गुज़री चुको आहे उनजी बि ख़बर साईं ॿुधाए थो तव्हां खां बाद में जेको कुझु थींदो मुस्तफ़ा उनजी बि ख़बर ॿुधाए थो इब्न असाकिर तारीख़ दमश्क कबीर जे अंदर हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे उहो बि हुज़ूर जो मोजज़ो ई सम्झो यमन में गवर्नर हो हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर उन्हनि कासिम मोकिलियो हज़रत सफ़ीना जी रावी रिवायत जो हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अनस फरमाए तो हुज़ूर खत लिखियो हज़रत सफ़ीना के ॾिनो खत खण यमन पहुचा हज़रत मुआज़ वटि हज़रत सफ़ीना हुआ जॾहिं जंग जे मैदान में हलंदा सभिनी खे चवंदो बाबा सामान तव्हां खणी सघो अलाए न खणो इहो सभु मुंहिंजे मथां सतीरा वञो सभु मुंहिंजे मथां सामान रखो सवार पोइ अचनि हज़रत सफ़ीना मैदान में पहिरियां वञी पहुचंदो हिकिड़े जो सामान तमामु घणो खई ये साम्हूं जो आयो हुज़ूर फरमायो अंत सफ़ीना तू त को सफ़ीनो आहे ॿेड़ो आहे जो सभिनी जो सामान पंहिंजे मथे ते रखी वियो असुल नालो उते बीही वियो हज़रत सफ़ीना मशहूर थी वियो हज़रत सफ़ीना रूम जे जॾहिं मां कंहिं न मां आज़ाद थियो हो त ईअं जॾहिं जंग में आयो उहो बि हदीस में ज़िक्र मौजूदु आहे साम्हूं शींहं अची वियोसि हुनखे ॾिसी करे चई या अबुल हारिस कुनियत आहे शींहं जी ए अबुल हारिस अमा तारीफ़ नी मूंखे नथो सुञाणी मां केरु आहियां अना सफ़ीना तो मौला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां सफ़ीनो रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां शींहं चुप करे वेही ये कंदर सा हदीस में जे तो ये इशारो थी कंदर सा हल माना नी हल थी मता बियो वरी तो की इज़ार साए उन सजे नमा सारा मा बयान मा जंग मा हज़रत सफ़ीना के बाहर कढी तंहिंखां बाद में शींहं वापस मोटी आयो असां जो नबी उहो तई हुज़ूर के त हर शइ सुञाणंदी आहे पर रसूल जे ग़ुलामनि खे हर शइ सुञाणंदी तुंहिंजे शान मथा त्या कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान था चो सुभान अल्लाह चो बिना पाछे तुझो पाको जिस्म मखे खे न वेहण जो तो ते हुकुम वदे यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न ॾिसी हुर थियूं है राम नबी तुझे शान मसा राम नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान था तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तम रुसुल न कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान था त्या कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान था बोले आवाज़ सुभान अल्लाह सफ़ीना खत खयो
यमन वने तो रस्ते ते आयो शींह विच ते वेठो आ रस्ते ते हज़रत सफीना सोचो शींह खां कीअं अॻिते निकिरां मता जंग जो जानवारा हमलो करे रस्ते विच ते वेठो आ हज़रत सफीना सोचो छा कयां दिमाग में ख्याल आयुसि खत मुस्तफा जो साणा शींह जे साम्हूं खणी थो बीहां खत थो ॾेखारियांसि त मुस्तफा जो खत आहे यमन वञां थो शींह जे लाइ खत देखण जे लाइ खत ॿाहिरि कढे हीअं साम्हूं शींह जे झले बीठो चई शींह हे खत हुज़ूर जो आहे यमन खणी थो वञां शींह ॾिठो वात खोलियो ज़ुबान हलाई रस्तो छॾे वियो हज़रत सफीना अॻिते वियो हाफ़िज़ इब्न असाकिर तारीख़ दिमश्क कबीर में लिखे थो यमन हज़रत सफीना पहुतो आहे हज़रत मुआज़ खे ख़त ॾिनई मुआज़ ख़त पढ़ियो जवाबी ख़त लिखी ॾिनई हज़रत सफीना खे त हुज़ूर जे दरबार में वञी पहुचाए हज़रत सफीना वापसि मोटियो आहे जॾहिं उन जंग में साॻे रस्ते ते आयो जाइ बि साॻी रस्तो बि साॻो शींह बि साॻो ई हुन जाइ ते वेठो आहे जीअं अॻ में आयो सो हुज़ूर जो ख़त ॾेखारियोमांसि हाणे रस्ते तां हिनखे कीअं हटायां चई हाणे ख़त त आहे पर हुज़ूर जो न आहे पर हुज़ूर ॾे त ज़रूरु आहे ख़त जी निस्बत साईं सां आहे वरी ख़त कढी हज़रत मुआज़ वारो शींह खे ॾेखारियईं त ख़त आहे हज़रत मुआज़ जो पर आहे मदीने वारे जे लाइ शींह ॾिसी हुनजे वात खोलियईं ज़ुबान हलाई बस हिनखे जाइ ॾिनई हज़रत सफीना मोटियो मदीने में आयो चओ सुभान अल्लाह हुज़ूर खे ख़त पेश कई विच में जेको शींह जी माजरा पेश आई उहा बि ॿुधाई हुज़ूर फरमाए सफीना ख़बर अथई हाणे हिते हुज़ूर जो इल्मु ॾिसो चओ सुभान अल्लाह हुज़ूर फरमायो सफीना ख़बर अथई त शींह जॾो तोॾे मुंहुं करे ज़ुबान हलाई शींह छा पे चयो अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मूंखे ख़बर न आहे हुज़ूर फरमायो शींह तोॾे निहारे जॾहिं वई हुई ज़ुबान हलाई हुई तोखां पुछे पियो सफीना मदीने मां आजी पियो मदीने मां आयो आं इएं न वञ पहिरियों मदीने वारे जा अहवाल ॿुधाईंदो हुज़ूर जो ख़बरूं ॿुधाए हुज़ूर जो हाल ॿुधाए सरकार कहिड़े हाल में आहियां मूंखे ॿुधाईंदो पोइ अॻिते वञो पर तूं हुनजी ॻाल्हि कान सम्झी मूंखे ख़बर आहे जॾहिं वापसि मोटियो हुए वरी बि तोखे मुंहुं करे शींह ज़ुबान हलाई हुई तोखे ख़बर न आहे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मूंखे मालूम न आहे छा पियो चवे हुज़ूर फरमायो वापसीअ में शींह तोखे चयो सफीना हाणे मदीने थो वञी सलाम मुंहिंजा खयूं वञ हुज़ूर खे बि सलाम अर्ज़ु कजां अबू बकर सिद्दीक़ खे बि अमीर उमर खे बि उस्मान ज़ुल्नूरैन खे बि मौला अली के भी सलमान फारसी के भी बिलाल हबशी के भी सुहैब रूमी के भी मुझा सलाम देना मुझा मोहम्मद अमीर के सारे निज सलाम सादे सलाम मोकिलियो साईं केवल सुभान अल्लाह असांजो नबी करीम नबी हुज़ूर फरमाईंदा ज़रूरु तूं पढ़ंदो मूं ताईं पहुचे थो पाण बि ॿुधनि था फ़रिश्ता बि टुकीअ ते लॻल आहिनि साईं फलाणे पुट फलाणे जी ओ आदम मसाण हिन वक़्तु आदम मसाण ॿुधो नालो न हिन वक़्तु हाणे हाणे हीअं ओ हींअर यारहं पिया थियनि हींअर हिन टाइम ते साईं फलाणो पुट फलाणे जो उन दुरूद पेश कयो आहे हुज़ूर उन वक़्त में क़बूल फरमाईंदा देर कोन लॻंदी आहे साईं फरमाए मां थधे ते जवाब ॾेई छॾींदो मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा
दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। पढ़ो सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह। बोले आवाज़ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या खातमन नबिय्यीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। जी के सलाम खड़ाया न आशिक उनके पंहिंजे अंदाज में पेश कयो तो सुभान अल्लाह। मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिज सलाम, सारे ॾिज सलाम, ओ पांधी अदा मोहम्मद मीर खे सारे ॾिज सलाम। पहिरियों यारो सिद्दीक़ जेको हुयो मजगार रफ़ीक़, तंहिं सादिक़ सिद्दीक़ इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम। यो यारो उमर जंहिं कंबायो कुफ़र, तंहिं आदिल उमर इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम। जियो यारो उस्मान जंहिं जमा कयो क़ुरान, तंहिं आलिम इल्म अलाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम। चौथो यारो हैदर, वरी आवाज़ सुभान अल्लाह। मवाली जेद सुन्नी हैदर करार खे न मञींदा न वरी आवाज़ सुभान अल्लाह। असां सभु कादिर जो वॾे में वॾो मथे पीर मुर्शिद मौला अली आहे, सुरवर्दन जो वॾे में वॾो मथे मुर्शिद हज़रत अली आहे। अहिड़े तरीक़े सां मुजादा सुरवर्दन में कादरी सिलसिले में नक्शबंदी सिलसिले में सैयदना अबू बकर सिद्दीक़ अचे थो, पर हेठि तव्हांखे इमाम जाफ़र सादिक़ नज़र ईंदो। चओ सुभान अल्लाह। अज़ीज़ो दोस्तों मुसलमान भाइयों, असां मौला अली खे बि मञण वारा, रसूलुल्लाह जे हर सहाबीअ खे मञण वारा, हुजूर जे आल खे मञण वारा, मुस्तफ़ा जे औलाद खे मञण वारा, हुजूर जे पाक घर वारनि जो अदब करण वारा, त सरकार जे हर निस्बत जो अदब करण वारा, रसूलुल्लाह जे हर सहाबीअ जो अदब करण वारा। चौथो यारो हैदर जंहिं फतह कयो खैबर, तंहिं आबिद ज़ाहिद इमाम खे मुंहिंजा सारे ॾिज सलाम, सारे ॾिज सलाम। ओ पांधी अदा पैगाम, मुंहिंजा मोहम्मद मीर खे सारे ॾिज सलाम। गॾु बीहण वारो हज़रत सफ़ीना कोन सम्झो त छा थो चवे। मदीने में वेहण वारे मदीने वारे खे ख़बर आहे त ओ फलाणे जंग में यमन खां ईंदे हज़रत सफ़ीना सां कीअं छा ॻाल्हायो हो, उहा हज़रत सफ़ीना भरिसां बीठो, उनखे ख़बर कोन्हे, पर मुस्तफ़ा खे मदीने में अल्लाह जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
साथी नो बाबा हजरत आने इजाजत असांखे दुआ कयो त सलात पहिरियां दुआ कयो पोइ असां निकिरी ईंदासीं सलात اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وعلى اله وصحبه या अल्लाह सारी हाज़िरी कबूल फरमा मौला सारी मग़फ़िरत बख़्शिश फरमा या अल्लाह सारी ख़ता माफ़ फरमा परेशानी दूर फरमा आफत मुसीबत का पनाह फरमा आलम इस्लाम जो खैर फरमा मज़लूम मुसलमानों की मदद फरमा असांजे मुल्क पाकिस्तान की हिफाज़त फरमा बीमारन खे शिफ़ा अता फरमा बेऔलादन खे असांजे औलाद अता फरमा तंग दस्तन बेरोज़गारन खे मौला हलाल जो रिज़्क़ रोज़ी खुशहाली अस्पताल में दाखिला या अल्लाह हुजूर जे मीलाद पाक जी दुफ़े उन्हनि खे सेहत कामिला शिफ़ाए आजिला अता फरमा हुजूर जे उम्मत में जेके बीमार आहिनि ला इलाज मर्ज़ में मुब्तला आहिनि अस्पताल में दाख़िल आहिनि परेशान हाल आहिनि सभिनी खे सेहत कामिला शिफ़ाए आजिला अता फरमा मौला जा जमात हाज़िर थी सभई जा वेरा था जब हुजूर जे मीलाद जी ख़ुशी कई उनखे दारनि जो साथ नसीब पर दुनिया आख़िरत में ख़ुशियूं अता फरमा क़ब्र क़यामत में ख़ुशियूं अता फरमा असां सभिनी जी हालत रहम में करम फरमा हुजूर जे इश्क़ सां असांजो अंदर आबाद फरमा मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह मन मदहबन बेअदबन जे सबद सुबद खां बचाए अदब वारन सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमा मरोद क़यामत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन।